औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 26 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिचा में रहंदड़ सोलंगी ज़ात जे शुजरे खे बयानु करणु। मोहम्मद सिद्दीक़ खे हिकु पुटु आहे ग़ुलाम रसूल खे हिकु पुटु आहे ख़ालिद हुसैन। यार मोहम्मद जो शुजरो बयानु कंदासीं ऐं यार मोहम्मद न्याणो ऐं भाइटियो आहे मोहम्मद सिद्दीक़ जो। यार मोहम्मद खे 5 पुट आहिनि। इम्तियाज़ हुसैन, फिदा हुसैन, ज़ाहिद हुसैन, ग़ुलाम हुसैन, नादिर हुसैन। इम्तियाज़ हुसैन खे 2 पुट आहिनि, ज़ीशान अली, अली हैदर। फिदा हुसैन खे 4 पुट आहिनि, अदनान अली, कामरान अली, फरमान अली, ख़ालिद हुसैन। ज़ाहिद हुसैन खे 2 पुट आहिनि, शाहिद अली, शुएब अली। अदनान अलीअ खे 2 पुट आहिनि, यार मोहम्मद उर्फ मुन्नो, अब्दुर्रहमान। मोहम्मद परेल खे 3 पुट आहिनि, मंज़ूर अली, मुमताज़ अली, मुनीर अहमद। मंज़ूर अलीअ खे 5 पुट आहिनि, मोहम्मद असलम, मुस्लिम अली, सज्जाद अली, ज़ुल्फ़कार अली, जावेद अली। मोहम्मद असलम खे 1 पुट आहे, सामिन अली। आन मोहम्मद खे 3 पुट आहिनि, मोहम्मद मूसा, मोहम्मद ईसा, जान मोहम्मद। मोहम्मद मूसा खे 1 पुट आहे, ग़ुलाम रसूल। मोहम्मद ईसा खे 2 पुट आहिनि, मोहम्मद रमज़ान, महरम अली। मोहम्मद रमज़ान खे 1 पुट आहे, मुस्लिम अली। महरम अलीअ खे 2 पुट आहिनि, असलम अली, अली शेर उर्फ हादी। मोहम्मद सिद्दीक़ ऐं हुन जो भाइटियो ऐं हुन जा पाड़े वारा इहे ज़िला ख़ैरपुर अंब जे ॻोठ मां लॾे आया हुआ। जज़ाकल्लाह।